बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज के इस वीडियो में हम क्लास 8 की आसान सिंधी में सबक अरणु यानी 18वां सबक मल्ह यानी कुश्ती के बारे में पढ़ेंगे। हर बार की तरह इस बार भी हम इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख्वानी यानी रीडिंग से करेंगे, तो रीडिंग को बगौर समात कीजिएगा। पाकिस्तान जे सभिनी सूबनि में केतिरियूं ई रांदियूं खेॾियूं वेंदियूं आहिनि। जन्मा मल्ह सिंध जे माण्हुनि जी क़दीम ऐं मुखिया रांदि आहे। मल्ह जे मुक़ाबले खे मलाखड़ो चइबो आहे। मलाखड़े में पहलवान मल्ह टोलियूं टोलियूं ठाहे पुठा उघाड़ा करे पिड़ ते अची वेहींदा आहिनि। मलाखड़े जे हिक कुंड में मंगणहार ढोलनि ऐं शरनाइनि ते मलाखड़े जूं ख़ासि धुनूं वॼाए मल्हनि में जोश ऐं जज़्बो पैदा कंदा आहिनि। मल्ह पंहिंजे जोड़ सां संदरो ॿधी मल्ह विणंदा आहिनि। जंहिं टोलीअ जो मल्ह दसिजी पवंदो, इन्ही टोली मां हिकु मल्ह सरसी कंदड़ पहलवान खां पलांद वठण लाइ मैदान में ईंदो। अहिड़ी तरह सां मलाखड़े में हिकु ई मल्ह ॿिनि या टिनि मल्हनि सां मल्ह विढ़ी सघे थो। मलाखड़े जे पिड़ जे चौधारे मल्ह ॾिसण जा शौक़ीन मल्हनि खे दाद ॾियण लाइ अची गॾु थींदा आहिनि। जन मां केतिरा क़दरदान मल्ह मारींदड़ पहलवान खे इनाम ॾींदा आहिनि। मल्ह लाइ ज़ोर ऐं अंग ॿिन्ही जी ज़रूरत हूंदी आहे। इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि मां जेकॾहिं कंहिं मल्ह में रुगो ताक़त हूंदी या अंग जो हुनर हूंदो, त उहो मल्ह एतिरो कामयाबु न थींदो जे हू ताक़तवर हूंदो ऐं मल्ह जे अंग ऐं पेच में बि माहिर हूंदो त वधीक कामयाबु साबित थींदो। मल्ह सिंध जी हिकु अवामी रांदि आहे। हुकूमत बि मल्ह खे अहमियत ॾेई रही आहे। मल्ह जिस्मानी क़ुव्वत ऐं तंदुरुस्ती खे सुधारण ऐं क़ाइमु रखण जो हिकु वॾो ज़रियो आहे। वॾनि क़ौमी ऐं मज़हबी ॾींहंनि ते जिते ॿियनि जिस्मानी करतबनि ऐं रांदियुनि जा मुक़ाबला कराया वञनि था, उते मल्ह जो मुक़ाबिलो बि ज़रूरु शामिलु हूंदो आहे। पाकिस्तान जे सभिनी सूबनि में केतिरियूं ई रांदियूं खेॾियूं वेंदियूं आहिनि। जन मां मल्ह सिंध जे माण्हुनि जी क़दीम ऐं मुखिया रांदि आहे। यानी पाकिस्तान के तमाम सूबों में कई खेल खेले जाते हैं, जिनमें मल्ह यानी कुश्ती सिंध के लोगों का कदीम और अहम खेल है। मल्ह जे मुकाबले खे मलाखड़ो चइबो आहे, यानी कुश्ती के मुकाबले को मलाखड़ा कहा जाता है। मलाखड़े में पहलवान मल्ह टोलियूं टोलियूं ठाहे पुठा उघाड़ा करे पिड़ ते अची वेहींदा आहिनि। यानी मलाखड़े में पहलवान यानी खिलाड़ी टोली बनाकर पीठ वगैरह जो है वो बरहना करके यानी कमीज़ वगैरह उतार कर मैदान में आकर बैठते हैं। मलाखड़े जे हिक कुंड में मंगणहार ढोलनि ऐं शरनाइनि ते मलाखड़े जूं ख़ासि धुनूं वॼाए मल्हनि में जोश ऐं जज़्बो पैदा कंदा आहिनि। यानी मलाखड़े के एक कोने में ढोल और शहनाई पर मलाखड़ा की ख़ास धुनें वगैरह बजाकर पहलवानों में जोश और जज्बा पैदा किया जाता है। मल्ह पंहिंजे जोड़ सां संदरो ॿधी मल्ह विणंदा आहिनि। यानी पहलवान अपने बराबर वाले के साथ कमर पट्टी यानी कमर कस वगैरह बांध कर कुश्ती लड़ता है। जंहिं टोली जो मल्ह दसिजी पवंदो, इन्हें टोली मां हिकु मल्ह सरसी कंदड़ पहलवान खां पलांद वठण लाइ मैदान में ईंदो। यानी जिस टोली का पहलवान गिर जाएगा, इस टोली से एक पहलवान जीतने वाले पहलवान से बदला लेने के लिए मैदान में आएगा। अहिड़ी तरह सां मलाखड़े में हिकु ई मल्ह ॿिनि या टिनि मल्हनि सां मल्ह विढ़ी सघे थो। यानी इस तरह मलाखड़े में एक ही पहलवान 2 या 3 पहलवानों से कुश्ती लड़ सकता है। मलाखड़े जे पिड़ जे चौधारे मल्ह ॾिसण जा शौक़ीन मल्हनि खे दाद ॾियण लाइ अची गॾु थींदा आहिनि। जन मां केतिरा क़दरदान मल्ह मारींदड़ पहलवान खे इनाम ॾींदा आहिनि।
यानी मलाखड़े के मैदान के इर्द गिर्द कुश्ती देखने के शौकीन पहलवानों को दाद देने के लिए आकर जमा होते हैं। इनमें से कई कदरदान कुश्ती जीतने वाले पहलवानों को इनाम देते हैं। मल लाए ज़ोर ऐं अंग ॿिन्ही जी ज़रूरत हूंदी आहे। यानी कुश्ती के लिए ताकत और ज़ोर यानी दाव वग़ैरह की दोनों की ज़रूरत होती है। इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि मां जेकॾहिं कंहिं मल में रुगो ताक़त हूंदी या अंग जो हुनर हूंदो त उहो मल एतिरो कामयाब न थींदो। यानी इन दोनों बातों में से अगर किसी खिलाड़ी में सिर्फ ताकत होगी या दाव का हुनर होगा तो वो खिलाड़ी इतना कामयाब नहीं हो सकेगा। जे वो ताक़तवर हूंदो ऐं मल जे अंग ऐं पेच में बि माहिर हूंदो त वधीक कामयाब साबित थींदो। यानी अगर वो ताकतवर होगा और कुश्ती के दाव पेच में माहिर होगा तो वो ज़्यादा कामयाब साबित होगा। मल सिंध जी एक अवामी रांद आहे। यानी कुश्ती सिंध का एक अवामी खेल है। हुकूमत बि मल खे अहमियत ॾेई रही आहे। यानी हुकूमत भी कुश्ती को अहमियत दे रही है। मल जिस्मानी क़ुव्वत ऐं तंदुरुस्ती खे सुधारण ऐं क़ाइमु रखण जो हिकु वॾो ज़रियो आहे। यानी कुश्ती जिस्मानी क़ुव्वत और तंदुरुस्ती को संवारने और कायम रखने का एक बेहतरीन और बड़ा ज़रिया है। वॾनि क़ौमी ऐं मज़हबी ॾींहंनि ते जिते ॿियनि जिस्मानी करतबनि ऐं रांदियुनि जा मुक़ाबला कराया वञनि था उते मल जो मुक़ाबलो भी ज़रूर शामिल हूंदो आहे। यानी बड़े कौमी और मजहबी त्यौहारों पर जहाँ दूसरे जिस्मानी करतब और खेल के मुकाबले कराए जाते हैं वहाँ कुश्ती का मुकाबला भी ज़रूर शामिल होता है। इस सबक का ख़ुलासा और मरकज़ी ख़्याल यही है कि ये सबक मल यानी कुश्ती के बारे में है। इस सबक में ये बताया गया है कि पाकिस्तान के तमाम सूबों में बहुत से खेल खेले जाते हैं, लेकिन सूबा सिंध में ख़ास एक खेल खेला जाता है जिसको मल यानी कुश्ती कहते हैं, जो कि सिंध के लोगों का कदीम और अहम खेल भी है। मल के मुकाबले को मलाखड़ा कहते हैं। मलाखड़े में पहलवान मल की टोलियाँ बनाकर आकर मैदान में बैठते हैं और मलाखड़े के एक कोने में ढोल बजाने वाले ढोल पर शहनाइयों पर ख़ास धुनें बजाकर पहलवानों में जोश और जज्बा वगैरह भी पैदा करते हैं। इस सबक में मज़ीद ये बताया गया कि किसी भी टोली से जीतने वाले पहलवान से बदला लेने के लिए एक पहलवान मैदान में आता है। इसी तरह मलाखड़े में एक ही पहलवान 2 या 3 पहलवानों से मलाखड़ा लड़ सकता है। मल यानी कुश्ती जीतने वाले पहलवान को लोग इनाम वगैरह भी देते हैं, उसकी हौसला अफजाई भी करते हैं। इस सबक में मज़ीद ये बताया गया कि मल यानी कुश्ती के लिए ताकत और दाव पेच दोनों की ज़रूरत होती है। पहलवान में सिर्फ ताकत होगी या दाव पेच का हुनर होगा तो वो पहलवान इतना कामयाब नहीं होगा, लेकिन अगर कोई कुश्ती करने वाला दाव पेच का हुनर जानता होगा तो वो ज़्यादा कामयाब साबित होगा। इसी तरह आखिर में इस सबक में ये बताया गया कि मज़हबी दिनों यानी मज़हबी त्यौहार के मौके पर ईद उल फ़ितर और ईद उल अज़हा के मौके पर जहाँ दूसरे जिस्मानी करतब और खेल वगैरह के मुकाबले होते हैं, वहीं मल यानी कुश्ती का मुकाबला भी ज़रूर शामिल होता है। मैं उम्मीद करता हूँ कि क्लास 8 का 18 लेक्चर यानी सबक अरड़ू 18वां सबक मल यानी कुश्ती तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अब इंशाल्लाह आपसे नेक्स्ट वीडियो और नेक्स्ट लेक्चर में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।